22 ॾींहं अॻु मेहर भरिसां पुर दौरान मज़ाहिमत ते हथियारबंदनि हथां क़तल थियल नौजवान अलाह ॾिनो सोढर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जे वारसनि औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि जो एहतिजाज। मक़तूल नौजवान अलाह ॾिनो सोढर जे वारिस मर्द औरतुनि ऐं मासूम ॿारनि पारां हथनि में प्ले कार्ड ऐं पाक किताब खणी मिसमात मूमल अमीरा अब्दुल लतीफ़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज दौरान औरतूं रोईंदियूं दाहूं कंदियूं रहियूं, कातिलनि खे पिठियूं पारां ताड़ींदियूं रहियूं। मुज़ाहिरीन पारां मेहर जे घंटाघर चौक वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे कातिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कंदे घंटाघर चौक वटि एहतिजाजी धरणो हयो। इन मौक़े ते हुननि जो चवणु हुयो त हथियारबंदनि पुर दौरान मज़ाहिमत ते नौजवान अलाह ॾिनो सोढर खे क़तल कयो, ज़ालिमनि ज़ुल्म कयो, पर अफ़सोस जो मेहर पुलिस हिन वक़्त ताईं कातिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ को बि क़दम नाहे खयो। उन्हनि घुर कई आहे त हथियारबंदनि हथां क़तल थियल नौजवान अलाह ॾिनो सोढर जा कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची